अजीजो असां पीरान पीर जा भी नौकर है चवंदा वाह भी पीरान पीर के नथा मञन जो लख लानत हुजे उन माण्हू ते जेको पीरान पीर के न मञे चो त सयूं करोड़ लानत हुजे जो खांगारा हुजन उन जे मुंह में अजीजो असां पीरान पीर जा भी गुलाम नौकर आशिक हजरत पीरान पीर वडो निमाज़ी हो वडो अल्लाह जो प्यारो बानो हो वडो मस्जिद सां प्यार करण वारो हो वडो आबिद बानो हो वडो ज़ाहिद बानो हो हजरत पीरान पीर ला ईंदो आ त इशा वारे वुज़ू सां फजर वारी नमाज 40 साल रात जी पढ़ाईंदो रहियो छो त इशा खां पोइ हजरत पीरान पीर निंड न कंदो हो आराम न कंदो हो घर न वेंदो हो बल्कि मस्जिद में भी सॼी रात नमाज में क़ुरान जी तिलावत कंदो हो वरी साॻे वुज़ू सां फजर जी नमाज जमात अदा कराईंदो अजीजो असां पीरान पीर जा आशिक उन जे कढ लगण वारा उन जा पैरोकार आहियूं असां भी मस्जिद सां प्यार करण वारा आहियूं असां भी नमाज़न पढ़ण वारा आहियूं असां भी क़ुरान जा आशिक आहियूं इंशाअल्लाह असांजो हिते भी बेड़ो पार आहे त जो हुते भी बेड़ो पार आहे वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतात फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान आस्ते दा गयो सफा अञा दिल जी गहराई सां ज़वादा अफ़नान फबअय्यि आलाइ फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अल्लाह सही सभिन जे अचण के पांजी बारगाह में कबूल फरमाए मुझा टूटा फूटा अल्फाज मंजूर मकबूल फरमाए मुंतज़मीन जो इंतजाम कबूल फरमाए खास तरह से असां जे भा बरादर हाफिज उज़ैर गुल साहब जी मेहनत अल्लाह कबूल फरमाए दुआ है त अल्लाह ताला सबनी के हिन कुरान मजीद से ताल्लुक़ ऐं निस्बत नसीब फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माशाअल्लाह।